सिंधियुनि जे सरताज संगीताचार्य मास्टर चंद्र साहिबन जो जन्मोत्सव सहयोग फाउंडेशन जी मेंबर्स की तरफा मनायो वियो आहे ऐं इन खुशी के मौके ते महेश चंद्र संदन मास्टर साहब जो सुपुत्र तव्हांजे साम्हूं मास्टर साहब की याद ताज़ा करण लाइ हाज़िर आहिनि। रुठाई
महेश चंद्र जा ब शागिर्द उन खां अॻु हींअर मां अर्ज़ु कंदुसि दादी पोपटी हिरानानी खे ऐं दादा मंगाराम सिपाही मलयाणी खे ऐं मिस्टर सन्नो कीसरानीअ खे ऐं मिस्टर कीरत बाबाणीअ खे अची मंच ते मिस्टर भाचंद्र खे अर्ज़ु आहे त सभिनी खे हिते वठी अचनि। असांजे लाइ तव्हां चारई बुज़ुर्ग आहियो, चइनी जी आशीर्वाद असांखे खपे, उन खां सवाइ असां बिल्कुलु अधूरा आहियूं। मोहब्बत, ख़ुशी, गम, जज़्बात उनखे पंहिंजे आवाज़ जे लहरुनि में इन तरह उथियो जो हर कंहिंखे लॻो त शायदि मास्टर चंद्र असांजे लाइ ॻाए रहियो आहे। हर इंसान खे ईअं पियो लॻो त हीउ मूं ॾे इशारो आहे, मुंहिंजे लाइ ॻाए रहियो आहे। सचपच हुनजे गायकी जो हिकु अंदाज़ हो, हुनखे हिकु दात साईं बख़्शी हुई जंहिंमें हुन कुदरत जा राज़ रमज़ूं एक अलग तरीके से पे समझायूं। अज उन मास्टर चंद्र मां ये समझा तो इतिहास भी गवाही दीदो त जेकॾहिं भगत कंवराम खां पोइ कंहिंखे एतिरी शोहरत मिली या एतिरी कामयाबी जो मंज़िलूं कंहिं तय कयूं या पंहिंजे क़ौम जे दिलनि में कोई मक़ाम क़ाइमु कयो त उहो हुयो मास्टर चंद्र। किन असांजे संगीत जे ॼाणनि किन प्रेमियुनि ईअं बि चयो आहे त मास्टर चंद्र जे सुरनि खे धुननि जी मोहताजी न हुई, पर मास्टर चंद्र जे आवाज़ ऐं हुनजे सुर जी धुननि खे ज़रूरत हुई। ऐं सचपच ईअं आहे, हुनजो हिकु अलॻि ई अंदाज़ हो, अलॻि ई नमूनो हो। मां ईअं चवंदुसि त इन सजण सां, इन अहली दर्जे जे इन लासानी फनकार सां मुंहिंजी हिकु बिल्कुलु दूर जी मुलाक़ात रही। ऐं मूंखे चङी तरह यादि आहे त सीरो जो चौक हो, कैंप नंबर 2, सियारे जी रात, थधि जी बिल्कुलु कहरी लहर लॻी रही हुई, अशाम माण्हुनि जा कठा। मूं पुछो छा आहे? चयो सुहिणो थो अचे। सुहिणो माना मास्टर चंद्र। कलाकनि जा कलाक उहे उन जा आशिक, उन जा प्रेमी बीठा रहिया। के दुकाननि जी छितनि ते मूं ॾिठा, के घरनि जे खुॾनि ते, मतलब चहनी पासे मुआ समझा तो पंहिंजे ज़िंदगी में एतिरो मेड़, एतिरा माण्हुनि जा शाम मूं पहिरियों दफ़ो ॾिठो। अहिड़े लासानी शख़्सियत खे अॼु असां हिते गॾिजी करे श्रद्धांजलि ॾियण लाइ, उनजे जन्मदिन खे मल्हाइण लाइ मिलिया आहियूं। मुंहिंजो त बिल्कुलु दूर जो रिश्तो हो, पर ख़ुशकिस्मतीअ सां अॼु असांजे हिन सहयोग फाउंडेशन जे हिन गॾिजाणीअ में कुझु शख़्सियतूं अहिड़ियूं वेठियूं आहिनि जिन जो दादा मास्टर चंद्र सां बिल्कुलु वेझो रस्तो रहियो, उन्हनि सां बिल्कुलु क़रीब सां रहिया। असां त उनजे गीतनि में उनजे विजूद हिकिड़ो महसूसु करे रहिया आहियूं, पर उहे उन्हनि सां गॾु जेके उन दौर मां गुज़रिया आहिनि या जिन मास्टर चंद्र जो दौर ॾिठो आहे, उनजो युग ॾिठो आहे, मां चाहींदुसि त उहे अची करे मास्टर चंद्र जे लाइ कुझु ॿ अखर चवनि। सभ खां पहिरीं मां सरतो कयां पियो रामकिशन आडवाणीअ खे त उहे ॿ लफ़्ज़ हूंदे मां ॿुधाईंदो ऐं मूंसां जेके साथी आहे गिदवानी सिस्टर, चौथों सिंधी पढ़ंदो, ऐं मोहन दयाराम शाहनी असांजी पहिरियों ऐं ॿियो ऐं टियों केठो बीहे उहा चढ़त लॻंदी। छाकाणि जो असीं क़ौमी हलचल जे असर हेठि हुआसीं त मुंहिंजो त घणो करे जेको फेवरेट राग हो, कहनो देसी देश सुधार करो, भारत का बेड़ा पार करो। उन दौर में नंढपण खां छाकाणि असांखे संगीत जो शौक़ु हो, असांजा कन संगीत सां खेंचिजी वेंदा हुआ। असांजा ॿ मसवारी, हिकिड़ो हो मास्टर चंद्र जो काको मास्टर मटाई, ॿियो हुनजो दोस्त रूपचंद अंबवानी। तंहिं दौर में टे सिंधी जिन पेरनि जो बाजो वॼाइणु शुरू कयो ऐं काफ़ी ॻाइणु शुरू कई, जेका काफ़ी ॼण त मुस्लमाननि जो वरितो हो। उहे हुआ टे दोस्त, सिरमूर्ति मास्टर चंद्र, मूलचंद कृपानाणी ऐं अंबवानी रूपचंद। अंबवानी पाकिस्तान खां पोइ हिते आयो हो, दिल्ली वियो हो। हुनजो पुटु
गुजरात सरकार में हेल्थ डिपार्टमेंट जो हेड हो, न बीमार है बिस्ते दाख़िल है, और उन पुट वरी गुजरात में वॾे पद ते है। मूलचंद कृपालाणी दादा ख़ुदादास सर्कल गंगागा बिल्डिंग में मथे हो। मां ॾाढो कोशिशि कई, केतिरनि खे चयो भाई हिन वटि खज़ानो अथव, झूना फ़ोटा अथव, हिन जो हिस्ट्रियो ताईं कलम बंदि करियो, हुननि जे आवाज़ खे बंदि करियो, कंहिं परवाह न ॾिनी, तंहिंखां सभु मथां जो मुल्म घणो थो वञे। मास्टर चंदू जॾहिं 16-17 जो हो, जॾहिं हिन संगीत जे दुनिया में क़दम धरियो त काका मटाई वटि ईंदो हो। भित में असांजो काका मटाई वसवारी हो, ऐं मां जॾहिं 5-6-7 में ॿार हो, भित ते मथे वञी चढ़ी वेंदो ऐं चंद्र पंहिंजो शुरूआती क़दम वधायो। हिकु ॾींहुं मास्टर चंद्र मूं वटि आयो ऐं हुनखे एॾो त दुख हुयो, एॾो त सदमो रसियो हुन दिलि खे बंटवारे जो, छो उन कोशिशि करे पियो ॻाल्हाइण जी, पर लफ़्ज़ न थिए निकितसि, एतिरो दुख हो। मूं खेसि इज़त जी प्यार ॾिनो, खेसि ॿुधो ऐं जनरल भोसले वटि वञी वाचत कराईमांसि। भालचंद्र जो गीत लोकप्रिय गीत है, ऐं जीअं बा रामकृष्ण चयो या बा माली चयो त हू जॾहिं ॻाईंदो हो त संदसि असरु हर कंहिंजे दिलि ते इहो ई थींदो हो त हीउ गीत संदसि वास्ते आहे। मां चवंदो हुउसि मन में हिन जा गीत ॻोठाणनि वास्ते वधीक आहिनि ऐं न शहरनि वास्ते, छाकाणि पाण ॻोठ में पलियल ॼावल संदसि जेका ॻाल्हाए हुई उहा ॻोठाणनि जी दर्द भरी ॻाल्हाए हुई, ऐं संदसि गीत में दर्द हुयो, प्यार बि हुयो, इश्क बि हुयो। इहो सिंध जो हिकिड़ो वहिंवार हुयो त उते जेके बि आशिक़ हुआ ऐं जेके संत थी विया, इन्हनि गीतनि मां रवाजी इश्क खां पोइ हक़ीक़ी इश्क ते पहुता। इहे असांजो वरसो मास्टर चंद्र हिते खणी आयो हिंदुस्तान में, ऐं जेके हुन वॾी देर ते गीत ठाहिया, असांजो सौभाग्य आहे जो संदसि पुटु महेश चंद्र उहे गीत ॻाए असांखे ॿुधाए थो। सहयोग फाउंडेशन जे बानीकारनि खे अॼु मां लख लख मुबारकूं थो ॾियां, जिन अहिड़ो सुंदर प्रोग्राम ऐं उत्सव रचियो ऐं ॾिठो आहे। ऐं असां सभिनी खे मास्तर साहिब जे गीतनि, हुनजे काफ़ियुनि वग़ैरह जो पूरो चइजे त मज़ो वठण जो मौक़ो ॾिनो आहे। मास्टर चंद्र सां मुंहिंजी काफ़ी शख़्सी ॾेठ वेठ हुई। अॼु संदसि जनम ॾींहुं मल्हाइण सां सिंध जे ॻोठनि जो उहो नज़ारो यादि थो अचे, जॾहिं ॻोठनि जे बाज़ारुनि में लंघंदे ग्रामोफोन ते जंहिंखे
लाउड स्पीकर असीं चऊं था तिन खे उते वॾो आतेरा चइबो हो, उहे लॻा पिया हूंदा हुआ ऐं मास्टर चंद्र साहिब जा रिकॉर्ड हिज मास्टर्स वॉइस ऐं ट्विन रिकॉर्ड कंपनी जा रिकॉर्ड्स, उन ज़माने में हिज मास्टर वॉइस जो रिकॉर्ड ₹3.5 में मिलंदो हो ऐं ट्विन रिकॉर्ड ₹1.25 में मिलंदो हो। उहे 100 जे तइदाद में हर ॻोठ में, हर बाज़ार मां लंघंदे ॿुधबा हुआ ऐं आम ॻोठाणा से उनजो लुत्फ़ वठंदा हुआ ऐं घड़ी भर लाइ पंहिंजा सभु दुख विसारे सची ख़ुशी ऐं सचो आनंद ऐं लुत्फ़ हासिल कंदा। तो मास्टर चंद्र हवाली सिंधी फिल्म अदाकार आहे ऐं 1925 में हुन फिल्म में कमु कयो आहे। असांजी जेका आर्काइव्स आहिनि, जेकॾहिं असीं उहा फिल्म हथु करे पंहिंजे रिकॉर्ड ते रखूं उहो असां लाइ सुठो वरितो आहे। अशोक कुमार जंहिंखे असीं सदा बहार अदाकार था चऊं, सो अॼु एक्टर न हुजे हा, उनजो रोल अछूत कन्या में मास्टर चंद्र खे उहा आश थी, पर मास्टर चंद्र छाकाणि 3 सालनि जो पंहिंजो कॉन्ट्रैक्ट सही करे चुको हो ऐं हुनखे प्रोड्यूसर वटां इजाज़त न मिली त मास्टर चंद्र जी जॻह ते अशोक कुमार खे रोल मिलियो, जेको सदा बहार अदाकार थी चुको आहे। मां रामकृष्ण जी सलाह ध्यान में रखे, शो मस्ट गो ऑन, इहे आजुगा कई चयो न आहे त कार्य हलंदो रहे। अॼु असांजे विच में दादी पोपटी हीरानंदाणी, जंहिंसां जॾहिं अॼु मुंहिंजो सुबुह जो ॻाल्हाइणु थियो, चई राम मूंखे बुखार आहे पर तंहिंखां पोइ मां ज़रूरु ईंदुसि, मास्टर साहिब जो जनमदिन आहे। उनखां अलावा दादीअ जे घर में कज़ियो पिणु थियल हो। मुंहिंजी हिमत न पए थी फ़ोन करण ते, पर दादी जंहिं हिमत मुंहिंजी वधाई, चई न मां अची पूरे टाइम ते पहुचंदुसि, त मां हीअं अर्ज़ु कंदुसि दादी पोपटीअ खे त अची पवंदुसि। असीं मास्टर चंद्र चऊं था, उनजो नालो वठूं था, त उनजे राग बाबति ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे, छो त कस्तूरी महज़ ते रखबी त सुरण पाण ई पखिजंदी। तहिड़ीअ तरह मास्टर चंद्र जो नालो ऐं राग हिक ॿिए सां ईअं ॻंढियल आहिनि ॼण हिक ॿिए में समाया आहिनि। मां जॾहिं मां नंढी हुअसि त नवालराय मार्केट हैदराबाद हीराबाद में, उनजे साम्हूं ई साम्हूं सिधो ई सिधो मुंहिंजो घरु हो। राति जे वक़्तु मास्टर चंद्र जा रिकॉर्ड वॼंदा हुआ ऐं सुम्हंदे लेटंदे उहे राग कननि में पवंदा हुआ। हिकु ॻाल्हि जेका मूंखे तमामु चिटीअ तरह यादि आहे, हिकु दफ़े को कुटुंब असां वटि अची टिकियो ऐं राति जो पढ़ियां मास्टर चंद्र जो राग आयो त हिकु ॿार चयो त हीउ राग केरु थो ॻाए, मूंखे त रोअण पियो अचे। हाणे ॿार में कुदरती जज़्बात थिए थी, हुन आवाज़ में जो सोज़ हो उनखे झटियो हो, जंहिंजे करे उन सोज़ हुनखे रुआरियो थिए। सिंधी आवाज़ ख़ासि तरह ओठाणो जंहिंखे रस्टिक वॉइस चइबो आहे अंग्रेज़ीअ में, वाड़ीअ जो आवाज़ आहे ऐं उन में सोज़ आहे। जेकॾहिं सिंधी आवाज़ में सोज़ न हुजे त दिलनि खे जेकर मोही कान। इहा हिकिड़ी ख़ासियत आहे सिंधी आवाज़ जी ऐं उन आवाज़ जो मालिक हो चंद्र। जो जेको आवाज़ हो तंहिंमें एतिरो सोज़ हूंदो हो जो जिते बि ॻाईंदो हो। मुस्लमान सिंधी ॻोठाणा त चढ़िया हूंदा इन पुठियां। असीं पिकनिक करणु वेंदासीं कंहिं बि टंडे आदम टंडे अलायार में, जिते बि रिकॉर्ड पियो वॼंदो, हशाम माण्हुनि जा रुगो रिकॉर्ड ॿुधण लाइ चौधारी बीठा हूंदा। ईअं पियो लॻंदो पहिरीं दफ़े त ॾिठोसीं त शायदि को अलाए दंगो वंगो थियो आहे की अलाए छा, पर पोइ ख़बर पवंदी न मास्टर चंद्र जो रिकॉर्ड पियो वॼे। ऐं मुस्लमान राग ॿुधी हथ ते हीअं रखी या अल्लाह छा आवाज़ अथई, मास्तर छल जुग थींदे, मास्तर छल जी छल बची, एॾियूं पिया दुआऊं कंदा हुआ, पर चंद्र मूं ॾिठो कान। असां ॿुधो नवालराय मार्केट वटां रिकॉर्ड बि ॿुधा हुआ ऐं इहे पिकनिक ते रिकॉर्ड बि ॿुधा हुआ। स्कूल में असीं छोकिरियूं पुॼाईंदासीं रिसेस में त मास्टर चंद्र जा राग घणा कंहिंखे यादि आहिनि।
पोइ साम्हूं बीहंदासीं जे रिसेस में तकड़ में पूरा थियनि सुहिणा सुहिणा रज़ू आहे मूंखे मुंहिंजो मर्ज़ुल आहे मर्ज़ुल आहे वरी साम्हूं तकड़ी जेका माई हूंदी सावर चंद अरे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध मूं ॾे करे अहिड़ी तरह असीं हुन जा राग तकड़ तकड़ में ॿ सिटियूं ॻाईंदा हुआसीं पोइ रिसेस में ॿुधाईंदासीं भई हेतिरा राग असांखे मास्टर चंद्र जा यादि आया हिकु दफ़े चंद्र मूं ॾिठो सिरे घाट वटि हैदराबाद हुन हेठि गाॾीअ में वेठो हो पाण ॻायईं कोन पियो फोन बि वञे रिकार्डो तूतारे वारो कोन हूंदो तॾहिं माण्हू सिरे घाट में जिते जिते बीठा हुआ चंद्र मथां पैसा पिया हारनि तिनियुनि में नोट ई तरह हूंदा कान महांगा हुआ काइन्स उछलिया रूमाल गुल ऐं पैसा बि उछलिया चंद्र जेको जीअं हैदराबाद जा ॻोठाणा हूंदा सुरमो पियो हुयुसि छोकिरो ऐं टोपी कान पई हुअसि पर माण्हू हुन पुठियां इहे छॾिया हुआ फेरियूं पिया हिन जे अॻियां झिमियूं पिया गाॾी घोड़ो घोट ने जेको घोड़े वारी गाॾी थींदी आहे अॻियां झिमियूं पिया पातऊं खुलिया पिया फिरिया ऐं अड़े मास्टर चंद्र हिकिड़ी झलक ॾिसण लाइ माण्हू हैरान हुआ उहो मास्टर चंद्र विरहाङे खां पोइ केसी कॉलेज में जॾहिं हुन अची सिंधियुनि जे लॾ पनाण बाबा ते को राग ॻायो मूंखे अॼु ॾींहं ताईं उहो यादि आहे नाज़ जा फरियल सिंधी जॾहिं चई नाज़ जा फरियल सिंधी निमाणा घर रा छॾे अॼु घुमनि वेगाना माण्हू असुल ज़ार अञा शुरूआत हुई ऐं विरहाङे खां पोइ आया हुआसीं माण्हू ॾाढो ॾुधो सुठो काठिया भरीनि माण्हू इहो आहे असर इहो आहे राग जो असर हुन जे दिलि मां राग निकितो हू बि शरणार्थी बणिजी आयो हो तंहिंजे करे हुन जे दिलि मां राग निकितो थिए ऐं माण्हुनि जे दिलनि खे सिंधियत जा जेके रूप आहिनि जेके हुन जा पहलू आहिनि उनखे प्रिज़र्व करण जी कोशिशि करे असीं त ॿुधा बसि इजो आया वियासीं अच्छा वार त निशानी घणे वक़्त खां थियनि था पोइ हाणे बाक़ी बीठा आहियूं त बाक़ी जेके पोयां हूंदा उन्हनि खे असांजे खज़ाननि जी ख़बर कीअं पवंदी इन करे उन्हनि खे ॾियो जेको कुझु तव्हां वटि आहे सो उन्हनि खे ॾियो मां त अखियूं पुॾींदी आहियां जॾहिं महेश ॻाईंदो आहे पोइ मां ईअं सम्झंदी आहियां चंद्र वेठो ॻाए आवाज़ु साॻियो ई अथसि कुझु बि हुन में हेर घेर कान्हे तमामु सोज़ वारो आवाज़ु अथसि ऐं ख़ासि तरह जेको पंहिंजे पिता जे तर्ज़ वारो राग ॻाए थो त ॼण त चंद्र असांजो भाउ जगदीश लछाणी जंहिं मास्टर चंद्र ते किताब लिखियो आहे गलीअ गलीअ थो ॻायां उहे पंहिंजा बुक्स खणी आया आहिनि जिन खे बि खपनि उनखे उहो मुफ़्त ॾियणु थो चाहे वधण वक़्तु उन्हनि खे ॾिना वेंदा वेझड़ाईअ में असां सिंधी जातीअ सां मां सम्झां थो हिकिड़ो कठोर वहिंवार थियो आहे जो मौत असांखां काफ़ी सुठा फनकार सुठियूं हस्तियूं असांखां खसियूं आहिनि उहो ॾिसी कॾहिं कॾहिं दिलि मां निकिरंदो आहे त मौत चल तोखे बि मौत अचे जो तूं असांखां अहिड़ा सुहिणा अहिड़ा हीरा जवाहरात न फती सो हींअर जेका वेझड़ाईअ में असांखां शख़्सियतूं वयूं हुन में राम पंजवाणी साहिबु भगवती नावाणी मोहन छाबड़िया त 1 फेब्रुआरी असीं मल्हाए रहिया आहियूं मुर्क पब्लिकेशन जे झंडे तले भगवती नावाणी जो जनम ॾींहुं माली साहिबु तव्हां सभिनी खे उन लाइ बि इनवाइट थो करे पियो दावत आहे तव्हां सभिनी खे उते बि अची हुनजे जनम ॾींहं में शरीक थींदा उते बि महेश चंद्र असां सां गॾु हूंदो उनखे तव्हां उते ॿुधंदा हींअर मां तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां दादी पोपटी हिरानंदाणी जो दादा सनमुख इसराणीअ जो दादा मंगाराम सिपाही मलाणी गोविंद माली साहिबु ऐं तव्हां सभु इहे त सभिनी जे दिलनि में उमंग आहिनि घणो कुझु मास्टर चंद्र जे लाइ ॻाल्हाइण लाइ पर वक़्त जूं पाबंदियूं आहिनि असांजे विच में एजे उत्तम हरी मोटवाणी काफ़ी सुठा मतिलबु जिन खे ॿुधंदे ॿुधंदे मतिलबु राति गुज़री वञे तॾहिं थोरी आहे पर सवाल आहे वक़्त जी पाबंदी आहे इन करे मां चाहींदुसि त हिते ई प्रोग्राम समाप्त करे हींअर संगीत जो प्रोग्राम शुरू कयूं जंहिंमें असां वटि मधु शहरी रमेश राजपाल राम नावाणी महेश चंद्र ऐं महेश जे जेकॾहिं
सुलक्षणा पंडित जंहिंखे बि हुन इनवाइट कयो आहे, महेश चए थो त उहो निकिरी चुकी आहे, ॼाण उहा बि पहुचंदी। अचो त उन्हनि कलाकारनि खे हींअर ॿुधूं त महेश चंद्र तव्हां अची पंहिंजो मन संभालियो। नथो निहारी शायद कर्म करी तो दिल में तो प्यार रखी गरम भरी तो हाणे मुंडे न्यारे को खुले दो करे तो मुझे याद के करे सलाम मिठा मुल्क के दे तुझे जीरो मुल्क के दे Maalik